ڪنڊيارو شهر हिंदू मोहल्ले जे दीवानन पारां प्लाट ते मबीनه قبضي خلاف نيشنل پريس क्लब احتجاجي مظاهرو कयो वियो। उन मौक़े ते ज्ञानचंद, जय कुमार, सतीश कुमार, मनोज कुमार ऐं ॿियनि चयो त कंडियारो भरिसां क़ौमी शाहरा वेझो जय कुमार जो प्लाट आहे, जंहिं जो रिकॉर्ड पिणु मौजूदु आहे, जंहिं ते बिरोही बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हिकु बासर बिल्डर मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं मुंहिंजो प्लाट विकिरो करण जी कोशिश कई आहे। मना करण तां बासरनि मछिड़जी पियो आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर संदन एहतजाज कंहिंखे बि नज़र नथो अचे। हुननि मुतालबो कयो त प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए बासर बिल्डर ख़िलाफ़ क़दम खंयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।